अस्सलाम वालेकुम गरीब संगत। मां तव्हांजो तबाह ऐं बर्बाद थियल छड़नि जो सरदार माशूक बलोच। मुंहिंजे दिमाग़ ते हिकिड़ी ॻाल्हि अची वई आहे छड़ा इताद जे बारे में। अगरि तव्हां उन जे बारे में एग्री आहियो त पोइ उन छड़ा इताद खे अॻिते हलायूंसि पिया था। उन छड़ा इताद खे सॼी सिंध में छा था कयूं, उहो पंहिंजो ॼमायूंसि था छड़ा इताद खे। मूंखे हिकिड़े दोस्त सलाह ॾिनी आहे त छड़ा इताद में हर ज़िले में तूं मेंबर रख पंहिंजो, जेके असांजा छड़ा जेके आहिनि, जिन छड़नि खे मतिलबु सपोर्ट खपे, जंहिं छड़नि जे लाइ माना ज़रूरत पए मुंहिंजी, त मां उन जे केयर ऑफ पहुची वञा उन ज़िले में। पोइ भली किरायो फोड़ी बि करे, चंदो बि करे, किरायो पहुची वेंदुसि, वाइदो आहे। बाबे जा मुचड़ा बि खाई, बाबे जा चंबा बि खाई, तव्हां वटि अची वेंदुसि, को मसइलो ई न आहे। ॿाहिरनि सां गॾु आहियां, ज़ाल मालिक कोन था वठी ॾियनि त असां ख़ामोश न वेंदासीं। हाणे छा कंदासीं, जो हर ज़िले में मूंखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू खपे जेको छड़ा इताद जो मेन मेंबर हुजे। उहो बिल्कुलु मूंसां कांटेक्ट में हुजे, उनखे मां पंहिंजो नंबर बि ॾींदुसि, उन सां मां कांटेक्ट में बि रहंदुसि। जॾहिं को प्रोग्राम इवेंट कुझु बि छड़नि जो थिए पिए थो त उहो मूंखे घुराईंदो। उहो चवंदो त माशूक भाई छड़ा असां वारा मुतालबो था कनि त माशूक बलोच खे घुरा त असां उते छड़नि जो एहतजाज कयूं, छड़नि जा नारा हणूं, छड़नि जा वीडियो ठाहियूं। सो हाणे तव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट इहा ई आहे त जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि में एग्री आहियो त मूंखे कमेंट कजो। कमेंट करण सां गॾोगॾु पंहिंजे ज़िले जो नालो बि लाज़मी ॿुधाइजो त बाबा मां हिन ज़िले जो आहियां, हिन ज़िले जो मेंबर मां थियण थो चाहियां, हिते छड़ा इताद खे मां हलाईंदुसि। छड़ा इताद कामयाब जेतिरो कंदासीं ओतिरो छड़नि खे तकड़े तकड़े मालिक ज़ाल वठी ॾींदा। असां बकरियूं चराए मरी विया हूं, असां गाह करे मरी विया हूं, मज़ूरियूं करे मरी विया हूं, मालिक खे परवाह ई न आहे यार। कीअं ख़ामोश वेहूं? माण्हू चवंदा तव्हां ख़ामोश वेह, चुप करे वेह, छड़नि जी पंहिंजूं शादियूं थींदियूं, कीअं थींदियूं यार? हे उमिरि आहे यार, हिन उमिरि में शादियूं थींदियूं? ॿुधायो तव्हां मूंखे। तो हाणे छड़ा इताद खे बिल्कुलु स्टेज बाय स्टेज लेवल ते आणबो, लेवल ते आणबो त छड़ा इताद बि कामयाब वेंदो। सो हाणे मूंखे तव्हां दोस्त ॿुधायो, सलाह बि ॾियो, मशवरो बि ॾियो त इन छड़ा इताद खे ईअं हलाइण छा तव्हांखे मंज़ूर आहे त हर ज़िले में एहतजाज कयूं, हर ज़िले में माना उते वञूं, छड़नि सां गॾु वीडियो ठाहियूं, छड़नि जो ट्रेंड आणियूं, छड़नि खे अॻिते आणियूं। शादी नथी थिए था, वॾा सूर काटियासीं असां। पर मां हिकिड़ो छड़नि खे हिकिड़ी रिक्वेस्ट ॿी बि कयां पियो थो त इश्क न कजो, इश्क न कजो। इश्क जेको आहे न वॾो ठगे थो, असांजी ज़िंदगियूं तबाह करे थो छॾे, असांजूं ॾाढियूं अचीव करे थो छॾे। पर उहा वञी बचनि जी माती थी वञे, असां जहिड़ा छड़ा पोइ तड़पंदा था अचनि, बर्बाद थींदा था वञनि। मालिक जेका बि वठी ॾियनि क़बूल, लूली हुजे, लंगड़ी हुजे क़बूल, अंधी हुजे, कहाणी हुजे क़बूल, क़बूल क़बूल क़बूल। पर हाणे तव्हांखे इहो ई सिर्फ़ु चवण थो चाहियां त छड़ा इताद खे कामयाब असां तॾहिं कंदासीं जॾहिं हिक ॿिए जो साथ ॾींदासीं। सो तव्हां दोस्त मूंखे कमेंट करे पंहिंजो सिटी नालो, पंहिंजो नालो ॿुधायो। तव्हां इन इताद खे जेको इहो हर ज़िले में ठाहियूं पिया था, अगरि तव्हां इन में मुतफ़िक़ आहियो त मां पोइ हर ज़िले में अचण जी कोशिशि कयां, उते एहतजाज कयां, उते गॾु वीडियो ठाहियां, गुड इवेंट में पहुचां। तव्हां दोस्तनि में हिकिड़ो मूंखे अहिड़ो दोस्त हुजे जेको सॼो सेटअप रखे, टोटल छड़नि खे गॾु करे पोइ चए त बाबा माशूक बलोच तूं हाणे असांजे ज़िले में अच, असां तोखे जेको सो छड़ा इताद जो नारो हणाईंदासीं, उते एहतजाज कंदासीं, मस्तियूं कंदासीं, मज़ाक कंदासीं। तो इंशाल्लाह जेसी ताईं घर जो आख़िरी छड़ो बि हूंदो ज़िंदन, ख़ामोश न वेहबो। मरबो 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 ज़ाल वठबो,
तकलीफ़नि वारी ज़िंदगी खां निकिरबो, ज़रूर निकिरबो। वजी वजी निकिरबो, नारो हणी हणी निकिरबो। बस तव्हांजो साथ खपे मूंखे। तव्हांजो साथ हूंदो, हर जगह, हर कोने, हर घिटी में एहतजाज कबो। मां तव्हां सां गॾु आहियां माशूक बलोच। छड़नि जी हर तकलीफ़ में मां गॾु आहियां। लव यू बिरादर, मूंखां बर्दाश्त नथो थिए, मूंखे रोअण थो अचे। पंहिंजो ख्यालु रखिजो यार।